काज़ी अहमद लग ॻोठ ढोलण मला जे रवासी गुलसन मला, अयाज़ मला, बहादुर मला ऐं ॿियनि तालके प्रेस करे पहुची दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त ख़मीसो बंड ऐं असांजे ज़मीन जो क्लास ई गॾोगॾु आहे। असांखे ख़मीसो बंड ऐं ॿियनि चयो त तव्हांजो लोड़ो असांजे क्लास में आहे, इहो हटायो। जंहिं ते असां खेनि चयो त तव्हां अची ॾिसो या ॿियो केरु बि चवे थो त लोड़ो तव्हांजे क्लास में वाक़ई बि आहे त असां पंहिंजो लोड़ो हटायूं था, पर उन जी बावजूदि राति जे टाइम ते असांजे लोड़े खे बाहि ॾेई असां मथां फायरिंग कंदा फ़रार थी विया ऐं असां मथां कूड़ो NC बि दाख़िल करायो। हिननि चयो त असां मिर्ज़ापुर थाणे ते ख़मीसो बंड समेत 6 ॼणनि ते केस दाख़िल करायो आहे। असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हिन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते ख़मीसो ख़ान बंड ॿुधायो गुलसन मला ऐं ॿिया माण्हू मुंहिंजी सियासी साख ख़राबु करण लाइ बोतरनि जी वंगार वेही रहिया आहिनि ऐं असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि ऐं ही क्रिमिनल माइंड जा माण्हू आहिनि। असां ते इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अगरि साबित कनि असां लोड़े खे बाहि ॾिनो आहे त ॾोह जा ॾोहारी आहियूं, बाक़ी बोतारनि जी तरफ़ां वंगार आहिनि जेके मुंहिंजी साख ख़राबु करणु चाहींदा। उन लाइ असां क़ानून जो रस्तो अख़्तियार कयो आहे।